वीर शरीफ़ जो जेको आहे सो हिकु मेलो हुजे जिथे जलाल चांडे जी आमद हुजे उहो वाक़ियो आहे। तव्हांजे आॾो शेयर कंदासीं दोस्तो। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदव। दोस्तो साईं दरगाह मशहूरी शरीफ़ में हिकिड़े ॾींहुं जलाल चांडे खे घुरायो वियो। 12 रबीउल जो मेलो हुजे जेको आहे सो हर साल मल्हायो वेंदो आहे। लेकिन हुननि पंहिंजे दरगाह जे जेके मुतवली आहे, जेके दरगाह जा ख़ादिम गुज़ार आहे, उन्हनि हिकु नंढो पिंडाल पंहिंजे हिसाब सां ठाहियो त जीअं माना जेको आहे सो माण्हू मुरीद अचनि साईं जा ऐं उहे वेही करे ॿुधनि ऐं जेको आहे सो नगर पाणी करे हलिया वञनि। लेकिन जॾहिं जलाल चांडे जी माण्हुनि खे ख़बर पई त जलाल चांडियो जेको आहे सो साईं वीर शरीफ़ जे दरगाह ते अचे थो, त पोइ दरगाह जे एतिरा माण्हू जेको आहे सो परस्तार जलाल चांडे जा अची गॾु थिया। हज़ारनि जे तादाद में पिंडाल में हाणे वेहण जी जाइ न हुजे, पिंडाल में बीठा हुया माण्हू। पोइ जॾहिं उन मुतवलीअ जेको आहे सो दरगाह जे जलाल चांडे खे अर्ज़ु कयो त साईं हाणे इहे महिमान एतिरा मुरीद साईं जा कोन्हनि के, ऐं इहे टोटल तव्हांजे चाह में आया आहिनि ऐं इहे तव्हांजा परस्तार आहिनि। तव्हां हाणे रिक्वेस्ट कयो हिननि खे त कंहिं तरीक़े सां वेही रहनि, ईअं न भगदड़ न थिए ऐं माण्हू चिपाड़जी न वञनि। त पोइ अहिड़े तादाद में बि जलाल चांडे जा माण्हू इश्क कंदा हुआ ऐं एतिरे तादाद में बि जलाल चांडे खे माण्हू ॿुधण ईंदा हुआ। दोस्तो हज़ारनि जी तादाद में मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त जिथे बि जलाल चांडियो वेंदो हुयो माण्हुनि खे ख़बर पवंदी हुई, तर जा माण्हू उते गॾु थींदा हुआ जलाल चांडे जे ॿुधण जे लाइ ऐं ॾिसण जे लाइ। त दोस्तो उते जॾहिं रश थी वई त पोइ दरगाह जो जेको मुतवली हो उन जलाल चांडे खे चयो त बाबा हाणे इन्हनि खे अर्ज़ु कर ते वेही रहनि ऐं सुकून सां ॿुधनि। त पोइ दोस्तो जलाल चांडे अर्ज़ु कयो त बाबा हाणे तव्हां आया हो, साईं जी दरगाह आहे, हिते बेअदबी न थिए, सभई वेही रहो सुकून सां ऐं वेही करे ॿुधो। त पोइ सुकून सां सभु वेठा ऐं जलाल चांडे उते टोटल जेके बि गीत चया उहे सूफ़ियाना कलाम चई। ऐं जलाल चांडियो दरगाहनि जो तव्हांखे ख़बर आहे बुज़ुर्गनि जो, अलाह जे वलियनि जो वॾो एतिराम कंदो हुयो ऐं उते जेको आहे सो टोटल जेके बि गीत ॻाए